बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। नरेशन क्लास नंबर 8 सां हाज़िर आहियूं ऐं हिन क्लास में असीं रूल नंबर 5 खे पढ़ंदासीं। जीअं त रूल नंबर 1, 2, 3 ऐं 4 खे पोइ क्लासनि में पढ़ियोसीं, इन तरह हिन क्लास में बि असीं रूल नंबर 5 खे पढ़ंदासीं। रूल नंबर 5 असांखे छा चवे थो, असां क्लास खे डिटेल में पढ़ंदासीं, लेकिन इन खां पहिरीं असांजी हिकु रिक्वेस्ट हूंदी, जेकॾहिं असांजे चैनल खे अञा ताईं नाहे सब्सक्राइब कयो त हींअर ई असांजे चैनल खे सब्सक्राइब करे छॾियो ऐं साथ ई बेल आइकन वारे बटन ते क्लिक करियो त जीअं अव्हांखे असांजी नेक्स्ट अचण वारी वीडियो जी नोटिफिकेशन मिली सघे। रूल नंबर 5 में असां इंट्रागेटिव जे मुतलिक़ ॻाल्हि कंदासीं, यानी कि सवालिया जुमलनि जे मुतलिक़ ॻाल्हि कंदासूं। चलो स्टार्ट कंदा आहियूं पंहिंजी क्लास खे। रूल नंबर 5 में जेको ॿुधायो वियो आहे, इहो ॿुधायो वियो आहे त सवालिया जुमिलो यानी इंट्रोगेटिव तरीक़े में रिपोर्टिंग वर्ब खे आस्क्ड या इंक्वायर्ड में बदिलाइबो आहे। जेकॾहिं उहो माज़ी में आहे त रिपोर्टेड वर्ब खे हाल खां माज़ी या माज़ी बैद में बदिलाइबो। यानी कि जेकॾहिं असां वटि जेको रिपोर्टेड स्पीच आहे इहो इंट्रागेटिव जी हुजे त असां छा कंदासीं, रिपोर्टेड वर्ब खे, रिपोर्टिंग वर्ब आहे इन में आस्क्ड जो इस्तेमालु कंदासीं। ऐं जेकॾहिं असां वटि रिपोर्टेड स्पीच में प्रेज़ेंट आहे या वरी फ्यूचर आहे त उन खे असीं पास्ट में चेंज करे छॾींदासीं। इन खे असीं वधीक मिसालनि जी मदद सां जेको आहे असीं क्लियर करण जी कोशिशि करियूं था ऐं असां जेको आहे अव्हांखे सिर्फ़ु मिसाल 2-3 ई ॾेखारींदासीं ऐं बाक़ी तव्हां ते ई डिपेंड कंदो आहे तव्हां छा सिखणु चाहो था ऐं अव्हां कहिड़ा जुमिला करणु चाहो था, अव्हां वटि टेस्ट में कहिड़े तरीक़े जा जुमिला अची सघनि था, इहो सभु अव्हां ते ई डिपेंड करे थो। लेकिन असां हिते चलो 1-2 एग्ज़ाम्पल कंदा आहियूं ऐं इन में हिनखे वधीक डिटेल सां क्लियर कंदा आहियूं। असां नंबर 1 मिसाल आहे, जंहिं मिसाल में चयो वियो आहे, ही सेड टू मी, हिन मूंखे चयो, विल यू लिसन टू द म्यूज़िक। हिते ॾिसो त असां वटि सभ खां पहिरीं हेल्पिंग वर्ब आयो आहे फ्यूचर जो, विल। यानी असां वटि छा आयो आहे, सभ खां पहिरीं अची वियो विल। विल असांजो जेको आहे फ्यूचर टेंस जो हेल्पिंग वर्ब आहे ऐं हीउ जुमिलो थी वियो सवालिया में। हिते सवालिया मार्क बि बीठल आहे। जेकॾहिं हिन तरह जी हिन खे असीं चवंदा आहियूं रिपोर्टेड स्पीच। हीअ रिपोर्टेड स्पीच असां वटि हिकु फ्यूचर जी आहे ऐं ॿियो नंबर हिते असां वटि हीअ छा आहे, हीअ आहे असां वटि सवालिया। इन खे असीं कीअं चेंज कंदासीं, असां वटि जेको हीअ रिपोर्टिंग वर्ब आहे इन खे असीं चेंज करे सघंदासीं आस्क्ड में। ठीकु आहे, इहो अव्हां ज़हन में रखिजो। जेकॾहिं असां वटि रिपोर्टेड स्पीच जेको आहे सवालिया हुजे त असां जेको आहे रिपोर्टिंग वर्ब खे छा में चेंज करे छॾंदा आहियूं, आस्क्ड में, जीअं हिते मथे लिखियलु आहे। ठीकु आहे, इन खां पोइ असां छा कंदासीं, इफ ॾींदासीं। जुमिले खे स्टार्ट करण खां पहिरीं इफ ॾींदासीं। जिते असीं पहिरीं दैट ॾींदा हुआसीं न, हाणे असां हिते दैट खे रिमूव करे हिते असीं ॾींदासीं इफ। बाक़ी ॻाल्हि असांजी सेम ई हूंदी। हाणे तव्हांखे कॉन्सेप्ट क्लियर थी चुको हूंदो त असां पोयनि क्लासनि में रिपोर्टिंग वर्ब खां पोइ असीं दैट जो इस्तेमालु कंदा हुआसीं, हाणे दैट खे ख़तमु करे इफ जो इस्तेमालु कंदासीं। जेकॾहिं असां वटि ॻाल्हि हुजे सवालिया जी, इंट्रोगेटिव जी ॻाल्हि हुजे त असीं दैट खे ख़तमु करे हिते इफ जो इस्तेमालु कंदासीं। बाक़ी असांजो जुमिलो जेको आहे सेम ई हूंदो, सेम ई हूंदो। त हिते तव्हां ॾिसो त हीउ जेको जुमिलो आहे, हीउ जुमिलो आहे फ्यूचर जो। हाणे असां वटि जेकॾहिं फ्यूचर जो जुमिलो आहे त असां हिनखे छा में कन्वर्ट कंदासीं, हिनखे असीं कन्वर्ट कंदासीं पास्ट में। पास्ट में कीअं चेंज कंदासीं, जेकॾहिं असां वटि हेल्पिंग वर्ब में आहे विल, विल जो पास्ट छा थींदो आहे, वुड। असां ॾिन वुड, बाक़ी असांजो जुमिलो सेम ई हूंदो। सिर्फ़ु असां छा कंदा आहियूं, हेल्पिंग वर्ब खे चेंज कंदा आहियूं ऐं जेको दैट आहे दैट खे असीं इफ में चेंज कंदा आहियूं। बाक़ी असांजो जुमिलो सेम ई हूंदो। हाणे त विल आहे, विल जो सेकेंड फॉर्म छा आहे, वुड, यानी कि पास्ट छा आहे हिन जो, वुड। उमेद कयूं था त अव्हांखे जेको कॉन्सेप्ट हो इहो सम्झ में अची वियो हूंदो त असां इंट्रागेटिव जे जुमिलनि में कहिड़ो कानून इस्तेमालु कंदा आहियूं। इंट्रागेटिव में असां छा कंदा आहियूं, असां वटि जेको रिपोर्टिंग वर्ब आहे इन में असां इहो आस्क्ड में चेंज करे छॾंदा आहियूं। जीअं अव्हां हिते ॾिसो त असां सेड खे छा में चेंज करे छॾियो, आस्क्ड में। इन खां पोइ असां जेको दैट आहे दैट खे ख़तमु करे इफ लिखंदा आहियूं ऐं जेको असां वटि हेल्पिंग वर्ब आहे, जेकॾहिं उहो पास्ट फ्यूचर में आहे या वरी प्रेज़ेंट में आहे, इन जे हेल्पिंग वर्ब खे असीं पास्ट में चेंज करे छॾींदा आहियूं। अच्छा, हिनखे हिकु ॿिए मिसाल सां बि हिनखे वधीक क्लियर कंदा आहियूं। असां वटि हिकु ॿियो एग्ज़ाम्पल आहे, हिन में चयो वियो आहे, ही सेड टू मी कैन यू स्पीक इंग्लिश। हिन मूंखे चयो तव्हां अंग्रेज़ी ॻाल्हाए सघो था। ठीकु आहे, हिते छा आहे, हिते छा जी ॻाल्हि करे पियो, हिते जेको आहे इस्तेमालु थिए पियो कैन। कैन खे असांखे छा में चेंज करणो आहे, कैन खे असांखे चेंज करणो आहे सेकेंड फॉर्म ऑफ कैन। सेकेंड फॉर्म हिन जी छा आहे, हिन जे कैन जो जेको सेकेंड फॉर्म आहे या कैन जो जेको पास्ट आहे तंहिंखे असीं चवंदा आहियूं कुड।
ठीक है। हाँ वारे इनके स्टार्ट का से समझने की कोशिश करें था। ही सेड टू मी असा सेड के छा में चेंज करे छंदासी आस्क में छो जो ही जो को असा वट जुमलो आ यानी कि रिपोर्टेड स्पीच आ ही असा वठा सवालिया इनी ला से सेड के छा में आस्क्ड में कन्वर्ट करे छंदासी इते असे सेड के आस्क्ड में कन्वर्ट कयोसी आ इते असे दैट के खत्म करे दैट वाली जगह ते इफ दे छडियोसी आ असा जो को कैन हो कैन स्टार्ट में अची रहो सॉरी सब्जेक्ट का पेरे अची रहो सवालिया ला हाँ से सब्जेक्ट के पेरे आई कैन के पो इस्तेमाल कंदासीं सब्जेक्ट यू हो इते असा आई थियो आई का पो जो कैन अची वियो यो कैन जो सेकंड फॉर्म सॉरी पास्ट टेंस यानी कि कैन जो पास्ट आ वो थींदो कुड बाकी असा जो जुमलो सेम ही होंदो उम्मीद करियो तो ये बवा के क्लियर थी चुको होंदो। चलो से एक भी एग्जांपल करियो था। इन एग्जांपल में चयो वियो है अली सेज टू हिम मे आई कम इन अगेन इते बि असां जेका ॻाल्हि कई वई आहे इहो ॻाल्हि कई वई आहे इंट्रागेटिव जी यानी कि सवालिया जी सब खां पहिरियों असीं मे खे पहिरीं ॾेई छॾियोसीं सब्जेक्ट खां पहिरीं ही बि असांजो सवालिया जो जुमिलो आहे इन खे बि असीं साॻियो रूल फॉलो कंदासीं कि अली खां पोइ आस्क्ड हाणे ॾिसो हिते हिकु ॿी ॻाल्हि नोट कराईंदो हलां हिते सेड हो यानी कि सेकंड फॉर्म ऑफ से हो इन लाइ असीं इनखे छा में चेंज कंदा हुआसीं आस्क्ड में। हाणे हिते ॾिसो सिर्फ़ु सेज आहे सेज के असीं छा में चेंज कंदासीं आस्क्स में ठीक है एस ताईं तव्हांखे क्लियर थी वियो जेकॾहिं हिते सेड हुजे असीं इनखे बि सेकंड फॉर्म में यूज़ करिणो आहे आस्क्ड करिणो आहे लेकिन हिते सेज आहे इन लाइ असीं आस्क्स कयोसीं इन खां पोइ इहा टू खे रिमूव करे छॾंदा आहियूं ऐं हिम लॻायोसीं ऐं दैट खे ख़तमु करे इफ लॻायोसीं मे जो तव्हां चवंदो माइट आहे मे असां इन लाइ हिते इस्तेमालु कयो आहे छो जो मे माइट खां वधीक जेको आहे अहमियत रखंदो आहे इन लाइ असीं हिते मे जो इस्तेमालु कयो आहे। उम्मीद करियूं था तव्हांखे ही पसंदि आयो हूंदो ऐं सम्झ में आयो हूंदो। असां हिन रूल में इहो ॻाल्हि कईसीं त जेकॾहिं असां वटि सवालिया जुमिलो हुजे त इन खे असीं कीअं ठाहे सघूं था इन खे ठाहिण जो असां वटि सिर्फ़ु आसान तरीक़ो यानी कि जेको असां वटि जेको रिपोर्टिंग वर्ब आहे हिते असांजो वटि सेड हूंदो आहे इन खे असीं आस्क्ड में चेंज करे छॾंदा आहियूं इन खां पोइ असां वटि जेको आहे सवालिया जुमिलो आहे त इन लाइ असीं दैट खे ख़तमु करे इफ खे यूज़ कंदासीं ऐं जेकॾहिं असां वटि हेल्पिंग वर्ब विल आहे या वुड कैन विल आहे या शल आहे या कैन आहे इन तरह जा जेकॾहिं असां वटि अची वञनि हेल्पिंग वर्ब त असीं उनखे सेकंड फॉर्म में इस्तेमालु कंदासीं जीअं त असां वटि विल आहे त असां इनखे वुड में चेंज करे छॾियोसीं। उम्मीद करियूं था अॼु जी जेको क्लास हुई हिन क्लास में तव्हांखे ज़रूरु का न का ॻाल्हि सम्झ आई हूंदी ऐं तव्हांखे जेको आहे बिल्कुलु ई सुठो लॻो हूंदो ही रूल पढ़े करे छो जो ही रूल असांजो ॿिनि रूलनि खां डिफरेंट हो। हाणे असां तव्हांखे हिकु एक्सरसाइज़ ॾींदासीं जेका एक्सरसाइज़ तव्हांखे पंहिंजी तरफ़ खां घर खां करणी आहे। इन एक्सरसाइज में असां तव्हांखे 4 सवाल ॾिना आहिनि जेका डायरेक्ट में आहिनि ऐं इन्हनि खे तव्हां इनडायरेक्ट में चेंज कजो। हाणे ही जेको एक्सरसाइज आहे तव्हां एक्सरसाइज फिल करे तव्हां मूंखे व्हाट्सअप ते बि शेयर करे सघो था न तव्हां ही असांखे कमेंट बि करे सघो था। इंशाल्लाह असां हाणे हिकु ॿी क्लास में मिलंदासीं तेसिताईं अल्लाह हाफ़िज़। सिंध बारा जियन सिंधी टोपी अज घट बारा जियन इहा सिंध नदी रीता सिक